पांजो घर जन्नत आहे ऐं हर माण्हू पंहिंजे घर खे सिंगार ऐं सवारण लाइ ॾींहुं राति जांफुड़ में रहंदो आहे। पंहिंजे घर खे बणायो सभिनि खां अलॻि ऐं मुनफरिद। त पोइ देर शादी ख़ुशख़बरी अव्हां खे पंहिंजो घर ख़ूबसूरत बणाइण लाइ किथे बि वञण जी ज़रूरत नाहे। हाणे फ़क़ति हिकु फ़ोन कॉल ते माहिर कारीगरनि जी टीम ते मुश्तमिल हूंदा अव्हां जे दरनि ते। पेशे ख़िदमत आहे सुमरो होम डेकोर सर्विस। वॉलपेपर पीवीसी पैनल फॉल सीलिंग जेको अव्हां जे ख़्वाबनि खे सामिया बख़्शे सघे। तव्हांजे पंहिंजे शहर कासिमाबाद हैदराबाद में सुमरो होम डेकोर वॉलपेपर पीवीसी ऐं पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासिमाबाद लतीफ़ाबाद टंडोजाम हैदराबाद भिक्षा आला दादू मोरो नौशरो फिरोज जामशरो सेवण समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सर्विस। त पोइ देर शादी। हाणे ई खणो फ़ोन ऐं बणायो पंहिंजे ख़्वाबनि खे सामिया। राब्ते लाइ कॉन्टेक्टर रांझन अली सुमरो। व्हाट्सएप नंबर 03333707886 ऐं 03333702516।